बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु मुहम्मदिन व अला आलिहि तय्यिबीन ताहिरीन। गदीर खुम जे मैदान ते मुतारिफ़ मन कुंतुम मौला सां मुतारिफ़ पैगम्बर करायो। उन लक़ब ताईं पहुतासीं। असीं अॻे लक़ब सां तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। अली इब्न अबी तालिब जी वाज़ात आहे जंहिंखे जंग ख़ैबर में रसूल ख़ुदा अलम अता फ़रमायो। उहद, ख़ैबर ऐं बदर में दादे शुजात वठण वारा अली इब्न अबी तालिब आहे। 213 लक़ब इहो आहे त रोज़े महशर में दोस्तनि खे हौज़ कौसर तां सैराब कराइण वारा बि अली इब्न अबी तालिब आहिनि। दुश्मननि खे मारे भॼाइण वारा अली इब्न अबी तालिब आहिनि। हसनैन शरीफ़ जा बाबा अली इब्न अबी तालिब आहिनि। ॿिनि क़िबलनि बैतुल मुक़द्दस ऐं खाना काबा जी तरफ़ मुंहुं करे निमाज़ पढ़ण वारा बि अली इब्न अबी तालिब आहिनि। जॾहिं बैतुल मुक़द्दस जी तरफ़ निमाज़ पढ़ी रहिया त सुभानहु ताला जो हुकुम आयो। उन वक़्तु हिकु पैगम्बर खाना काबा जी तरफ़ चहिरो फेरियो ऐं पोयनि मां अली इब्न अबी तालिब ई वाहिद शख़्स आहिनि जंहिं बैतुल मुक़द्दस खां बैतुल खाना काबा जी तरफ़ यानी हिक ई निमाज़ में ॿिनि काबनि जी तरफ़ चहिरे खे रखण वारा, ॿिए काबे जी तरफ़ मुंहुं फेरण वारा अली इब्न अबी तालिब आहिनि। मके जे पहाड़नि यानी अक्शबैन जे रहण वारनि में सभ खां रोशन नसब जा मालिक अली इब्न अबी तालिब आहिनि। हरम मक्का ऐं मदीने में रहण वारनि में सभ खां ज़्यादा आलिम अली इब्न अबी तालिब आहिनि। संदसि नूरानी लक़ब जेके आहिनि से इंसान उहे ॿुधी जेको आहे सो पाण लुत्फ़ अंदोज़ थिए थो, न कि जेको आहे सो इन जेको असां ॿुधायो आहे त हुन सां अलीअ जी शान में को इज़ाफ़ो थियो, न बल्कि असीं ख़ुदि लुत्फ़ अंदोज़ थियासीं ऐं असांजो ईमान ताज़ो थियो। इंशा अल्लाह ॿियनि लक़बनि सां वरी तव्हां जे साम्हूं हाज़िर थींदासीं। वल्हम्दुलिल्लाह।